अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंधी गीतन जी बेहतरीन ऐं राग जी राणी आबदा परवीन। यार को हमने जा भजा देखा। गुलूकारा आबदा परवीन केर ऐं किथां जी आहे? आबदा परवीन खे सिंध समेत पाकिस्तान में एतिरी शोहरत कीअं मिली? छा आबदा परवीन पाक फ़ौज जे जनरल सां शादी कई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त राग जी राणी आबदा परवीन 1957 ईस्वी धारे शहीदनि जे शहर लाड़कणे जे अलीगोरा आबाद पाड़े में उस्ताद ग़ुलाम हैदर ख़ान जे घर में अखि खोलियाईं। संदसि वालिद हिकु म्यूज़िक टीचर ऐं उन वक़्त जो बहितरीन फ़नकार हो ऐं आबदा परवीन जी वालदा मुमताज़ बेगम बि हिकु ॻाइणी हुई। उन वक़्त जी आबदा परवीन खे शुरूआती मौसीक़ी जी सिख्या पंहिंजे वालिद ॾिनी ऐं बाद में आबदा परवीन खे फ़न जी सिख्या उस्ताद मेहर अली ख़ान ॾिनी। बाद में आबदा परवीन उस्ताद सलामत अली ख़ान ऐं उस्ताद मोहम्मद जुमन खे पंहिंजो उस्ताद करे मञियो। आबदा परवीन मोहम्मद इब्राहिम ऐं उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां काफ़ी मुतासिर थी करे घणो कुझु सिखियाईं। 1970 ईस्वी धारे संदसि ख़ानदान लाड़कणे खां मुख़्तलिफ़ हंधनि ते रहियो। पहिरियां शिकारपुर, बाद में सखर, पोइ मटियारी में रहिया ऐं उन बाद बि लॾे वञी कराची शहर में रहिया ऐं हींअर आबदा परवीन इस्लामाबाद में रिहाइश पज़ीर आहे। आबदा परवीन खे रेडियो पाकिस्तान ते आणण वारो दीन मोहम्मद ज़मान मटियारी हो। शौक़िया ॻाईंदड़नि में हिन पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो। खेसि फ़न खे सवारण में शेख ग़ुलाम हुसैन वॾी महिनत कई। आबदा परवीन खे PTV प्रोग्राम सिंध सिंगार में मुमताज़ मिर्ज़ा मुतारिफ़ करायो। आबदा परवीन खे उर्दू प्रोग्रामनि में दिलचस्पी सुल्ताना सिद्दीकी पैदा कराई। TV ते ॻायल गीत आबदा परवीन ॻायल उर्दू गज़ल जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। हिन शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी शाइरी खे सही पढ़ण जे लाइ ॾींहुं राति महिनत कई। हिन मार्शाला जे दौर में क़ौमी शाइरनि जी शाइरी ॻाए ख़ूब उन्हनि खे जॻाइण जी कोशिशि कई, जंहिंमें आकाश अंसारी जी शाइरी ज़ेर फ़हरिस्त आहे। आबदा परवीन मुसलसल 3 कलाकनि ताईं ॻाए हिकु रिकॉर्ड क़ाइमु कयईं। संदन जी तालीम BA आहे। आबदा परवीन हैदराबाद वासी प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख सां 1975 ईस्वी में शादी कई। आबदा परवीन प्रोड्यूसर ग़ुलाम हुसैन शेख जी ॿीं घरवारी हुई, जंहिं 1994 ईस्वी में वफ़ात कई। आबदा परवीन खे हिकु पुटु ऐं 2 नियाणियूं आहिनि। आबदा परवीन सभ खां पहिरियां ज़ियादा शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त बुले शाह, बाबा फरीद, ताजल बेवस, शेख अयाज़, मखदूम तालिब मौला जी शाइरी ज़्यादा ॻाई। आबदा परवीन खे 1980 ईस्वी धारे शाह लतीफ़ एवार्ड, सचल सरमस्त एवार्ड ऐं सिंध ग्रेजुएशन एवार्ड ऐं 2005 में पाकिस्तान हुकूमत तरफ़ां सितारा इम्तियाज़ सां बि नवाज़ियो वियो ऐं ॿिया बि केतिरा ई एवार्ड हू पंहिंजे नाले करे चुकी आहे। आबदा परवीन खे शोहरत जे बुलंदियुनि ते पहुचाइण में प्रोड्यूसर मोहम्मद कासिम मक्का जी बि काफ़ी महिनत थियल आहे। जेकॾहिं वीडियो पसंदि अचे त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते क्लिक करे ऐं नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं कंहिं नए वीडियो में, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।